यार हिन दफ़े बरसातनि त लाह कढी छॾिया, फसल त तबाह थी विया पर घर बि ॿुॾी विया। हाणे केॾांहुं वञूं? अदा हुकूमत पाण मदद ते पई हले, अव्हां जी मदद किथां कंदी? रिलीफ पैकेज जो ऐलान थींदो, पूरो महीनो रुगो रिकॉर्ड ठाहिण में लॻी वेंदो, पोइ कुझु सामान खणी वॾेरनि जे हवाले कंदा, उन मां अधु सामान होलसेलर दुकाननि ते वेंदो, कुझु पाण खणंदा, बाक़ी जेको थोरो घणो बचंदो उहो वरी 5 चमचनि जे हवाले कंदा। पर तव्हां ख़ुशि न थियो त उहे चमचा सामान खणी तव्हांखे ॾेई वेंदा, छो त हिते चमचनि जा बि चमचा आहिनि। मतिलबु त हुकूमत जे 10 करोड़ जे सामान मां ग़रीबनि खे सिर्फ़ु 10 लख जो सामान ई मिली सघंदो आहे। अला पोइ छा बुख मरूं? अदा ज़ाहिर आहे इन्हनि अफ़ालनि में त बुखी मरंदा। असांखे मुर्शिदनि जा ख्वाब त सम्झ में अचनि था, पर कुदरत जा इशारा सम्झ में कोन था अचनि। ॿोॾ अचे गरीब ख्वार, बरसाति अचे गरीब परेशान, करोना वारो मथे जो सूर बि गरीब जे ई मथे में। एतिरो सभु कुझु हूंदे बि असीं एतिरो कोन था सोचूं त असांजा अमीर सियासतदान बि असां वांगुरु इंसान ई आहिनि, उहे बि इन्ही धरती ते रहनि था। पर हक़ीक़त में असीं जिते रहूं था उते रोड ई नाहे, ऐं जिते हू रहनि था उते वनवे ठहिया पिया आहिनि। सिंध जे अक्सर नंढनि शहरनि में का बि तरक़ी कोन्हे, छो त उते ही सभागा रहनि ई कोन। ताज़ो मातरी वियोसि, उते जी हालत ॾिसी मूंखे पंहिंजो शहर विसरी वियो। शहर जो अंदरियो रोड ॾिसी लॻे थो मातरी जा माण्हू उॾामंदा हूंदा, छो त उन रोड ते पंधु हलणु माण्हू जे वस जी ॻाल्हि नाहे। पर हराम आहे को सियासतदान रहम खाई उहो रोड ठाराए। मातरी जे दोस्तनि खे मुंहिंजी सलाह त इलेक्शन में जॾहिं सियासतदान वोट वठण लाइ अचनि त उन रोड ते पंधु करायो, भली ख़बर त पवनि। पर असां वटि निज़ाम ई उबतो आहे। जेकी शहर गंदगी जी मिसाल हूंदा आहिनि, उहे ई शहर उन्हनि जी आमद ते पेरिस जो ॾेख ॾियनि था। सिर्फ़ु 2 ॾींहंनि में उहो सभु कुझु थी वेंदो आहे, जेको 73 सालनि में बि न थी सघियो आहे। हैरत जी ॻाल्हि आहे त इन्हनि जी आमद ते सभु कुझु थी सघे थो, पर जेकी हमेशह रहनि पिया उन्हनि लाइ कुझु कोन थो थिए। रोड ते धूड़ विझ, बुख पिया मरूं, ॿुधाए छा कयूं? छा था करे सघो था? हथ पैर हूंदे महिनत नथा कयो, ज़बान हूंदे सवाल नथा कयो, मुसीबत अचे त पार कढी रुओ था, नाइंसाफ़ियनि खे नसीब सम्झो था, जेके हक़ खाई ऐश कनि था उन्हनि जी आमद ते त डांस कयो था। न शर्म उन्हनि खे आहे जेकी हक़ खाइनि था, ऐं न गैरत तव्हां में आहे जेकी खाइण ॾियो था। बसि अदा, असांजी सबर आहे, पाण अलाह हिसाब वठंदो इन ज़ालिमनि खां। अदा पोइ रुओ छो था? इहा रवायत बि अव्हांखे उन मौलवी ॿुधाई हूंदी जेको ख़ुदि सियासत में हूंदो। मतिलबु हू भली अव्हांजे हक़ खाई ऐश कनि, पर तव्हां सवाल करण बजाए सब्र कयो। उन्हनि खे त अलाह ॾिसंदो, पर तव्हांखे केरु ॾिसंदो? तव्हांजी बुख केरु ॾिसंदो? तव्हांजी बेवसी, लाचारी ऐं ख्वारी खे केरु ॾिसंदो? इस्लाम चवे थो त पंहिंजो हक़ न छॾियो, घुरी वठो, जेकॾहिं घुरण सां न मिले त विड़ी वठो। अंग्रेज़ी जे मशहूर अदबी मैथ्यू आर्लैंड 19वीं सदी जी शुरूआत में चयो हो त असीं 2 दुनियाउनि जे विच में साह खणी रहिया आहियूं। हिकिड़ी उहा जेका ख़तम थी चुकी आहे, ऐं ॿी उहा जेका एतिरी त कमज़ोर आहे जेका पैदा बि नथी थी सघे। मैथ्यू आर्लैंड जे इन्हनि लफ़्ज़नि जी गहराई खे सम्झण लाइ बि ज़हन खपे। ल्यूकर एशन चयो हो त हिन दुनिया खां सवाइ ॿी दोज़ख किथे बि कोन्हे। शेक्सपियर चवे थो त दोज़ख ख़ाली पई आहे, समूरा शैतान ज़मीन ते आहिनि। अदा ज़िंदगी जे हर मसइले खे इस्लाम सां न ॻंढियो। कुझु अहिड़ा मौलवी बि आहिनि जेकी तव्हांखे तबाह करे छॾींदा। दुनिया पंहिंजे पाण खे मुकमल बदिलाए छॾियो आहे, पर असीं बिल्कुलु न बदिलियासीं। अॼु बि असां वटि थोरी थोरी ॻाल्हि ते इस्लाम ख़तरे में अची वेंदो आहे। पाकिस्तान जी क्रिकेट टीम मैच हाराए तॾहिं बि इस्लाम ख़तरे में, नाइंसाफ़ी हिंदुस्तान करे या ज़ुल्म इसराइल करे, इस्लाम असां वटि ख़तरे में। पूरी इस्लामी दुनिया में किथे बि मसइलो थिए उन्हनि खां पहिरीं असीं एहतिजाज कयूं था, छो त इस्लाम ख़तरे में आहे। उन्हनि खां कॾहिं हीअ बि पुछो त साईं ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ियूं त सभ खां वधीक असां वटि आहिनि, पोइ हिते छो इस्लाम ख़तरे में नाहे? मासूम क़तल थियनि था, बेॾोही खंभे गुम कया वञनि था, कॾहिं पाणी नाहे फसल सुकनि था, त कॾहिं बरसाति में ग़रीबनि जा घर ॿुॾनि था, बुख बदहाली जो उरूज आहे, पोइ बि इस्लाम ख़तरे में नाहे। पंहिंजे फ़ाइदे जी ॻाल्हि हुजे त हर शइ हिलाल आहे, उहा ई ॻाल्हि ॿिए कंहिंजी हुजे त हराम आहे। हक़ीक़त में मज़हब जो इन्हनि शयुनि सां को वास्तो ई नाहे। इहे सभु इजादूं असांजूं आहिनि। असांखे पंहिंजे बदतरीन हालतनि जी का फ़िक्र ई कोन्हे, बसि ॿियनि मुल्कनि जे मसइलनि ते दूरबीन लॻायो वेठा आहियूं। हक़ीक़त में असांखे मज़हबी फ़लसफ़े सां को सरोकार नाहे। असांखे सिर्फ़ु इहा ख़बर आहे त मुसलमाननि 800 साल स्पेन ते हुकूमत कई, 1000 साल हिंदुस्तान ते हुक्मरानी कई, उस्मानियनि सदियुनि ताईं मशरक़ी यूरोप खे पंहिंजे ताबे रखियो। एम्पेरियलिज़म जा उसूल त फ़ख्र सां बयानु कयूं था, पर इस्लाम जो अज़ीम इंसान परस्त रवायतूं असांखे यादि ई न आहिनि। तव्हां ते ज़ुल्म थियनि था, नाइंसाफ़ियूं थियनि थियूं, तव्हांजा हक़ मारिया वञनि था, ऐं तव्हां चओ था त सब्र कयो। कुरतल ऐन हैदर जो शाहकार नावल आग का दरिया, जंहिंमें हिंदुस्तान जे 2500 सालनि जी तारीख़ दफ़न आहे, इहो नावल लिखियो त 1957 में वियो हो, पर अॼु 2020 में बि असांजे समाज जूं हक़ीक़तूं बयानु करे थो। हिन नावल में ज़िक्र आहे त असीं अॼु बि उते ई बीठा आहियूं जितां पंहिंजो सफ़र शुरू कयो हो। अॼु बि पैसो असांजे समाज में एतिराम जो पैमानो सम्झो वञे थो। अॼु बि माण्हू जाइज़ नाजाइज़ तरीक़े सां पैसो कमाइण जी कोशिश करे थो। अॼु बि मुआशरे जो बुनियाद दौलत ते क़ाइमु आहे। कुझु माण्हुनि जी हवस जे करे करोड़नि इंसाननि जूं ज़िंदगियूं दोज़ख बणिजी वियूं आहिनि। एतिरो सभु कुझु हूंदे जेकॾहिं रद्द-ए-अमल में असां कुझु कयो आहे त उहो सिर्फ़ु बर्दाश्त कयो आहे। 73 सालनि जी तारीख़ में इहो ॿुधायो त कॾहिं क़ौम पंहिंजे हक़नि लाइ उथी हुजे, हक़ीक़ी तौर ते एहतिजाज करे रोडनि ते निकिती हुजे।
कॾहिं बि न। इन जो सभ खां वॾो सबबु इहो आहे त असांखे हक़ीक़त जी ख़बर ई नाहे। असांखे ख़बर ई नाहे त करे केरु पियो ऐं थिए छा पियो। सैम्यूअल जॉनसन चयो हो त आम तौर ते कुझु ज़ंजीरूं एतिरियूं त नंढियूं हूंदियूं आहिनि जिनखे महसूस बि नथो करे सघिजे, पर जॾहिं उन्हनि खे तोड़ण जी कोशिश कई वञे त उहे तमामु मज़बूत हूंदियूं आहिनि। असांजी हालत बिल्कुलु इहा ई आहे। ॾिठो वञे त असीं सभु अहिड़नि ज़ंजीरनि में गिरफ़्तार आहियूं जिनखे शायदि ई को महसूस कंदो हुजे। जहिड़ी तरह हिते हर शख़्स सही आहे, हर माण्हू इल्म वारो आहे, हर कंहिंखे सही ग़लति जी ख़बर आहे, अहिड़ी तरह हर शख़्स बहितर ज़िंदगी जी उम्मीद रखे थो, ख़ुशगवार माहौल चाहे थो। हर को चवे थो त कंहिंसां नाइंसाफ़ी न थिए, पर यकीन कयो सभ खां वॾी नाइंसाफ़ी असां ख़ुदि पंहिंजे पाण सां कयूं था, जंहिंजो असांखे अहसास ई नाहे। जॾहिं असीं ख़ुदि सही ग़लति खे चवण में शर्म महसूस कंदासीं, ग़लति खे ग़लति चवण में ख़ौफ़ महसूस कंदासीं, त पोइ तब्दीली इहा ई ईंदी जेका 73 सालनि जी तारीख़ में ॾिसो पिया। ज़िंदगी जो उसूल आहे त जेकॾहिं ग़लति खे ग़लति नथा चई सघो त पोइ सही खे सही चवण वारे जो साथ ॾियो। यादि रखो त बुराई खे ख़तमु करण जो सभ खां आसान तरीक़ो इहो ई आहे त चङाई में इज़ाफ़ो पैदा कयो। बुराई पाणे ख़तमु थी वेंदी। बहितरी लाइ सोचो, ख़ुशहाली लाइ सोचो ऐं पोइ उन्ही सोच खे अमल जे जहान में आणियो, समाज में उहो किरदारु आणियो जो जॾहिं मुस्तक़बिल में हिन दौर जी तारीख़ पढ़ी वञे त दुनिया असांजे किरदार जी दीवानी थी वञे। दुनिया जो अज़ीम क़ौमूं सभु इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त जेकॾहिं ज़ुल्म सां बग़ावत करणी आहे त पोइ मुतहिद थी वञो, हिकु थी वञो, छो त समाज में इनक़लाब तॾहिं ईंदो आहे जॾहिं सोच में शऊर ईंदो आहे।